इजाज़त अंदर अचण जी माफ़ी चाहिनि था। असां पंहिंजे तरफ़ों तमामु घणी कोशिशि कई। मुंहुं मथे करे ॾिस चाचा, मां तव्हां सां वाइदो कयो न त मां तव्हांजे पुट खे ख़ैर ख़ैरियत सां बाज़ाब कराईंदुसि। हीउ ॾिस तुंहिंजो खादिम पुटु खाधे। हीउ ॾिस चाचा, मुंहुं मथे करे ॾिस। बाबा बाबा ॾिस मां सही सलामत आयो आहियां बाबा। बाबा बाबा काजल मैं सालमान को तो के बाबा तो के मारे गए बाबा बाबा ॿुधो न नी त मारणु वारे खे बचाइण वारो वधीक हूंदो आहे। बाबा हुननि जीअं ई हुते गोलियूं हलाइण शुरू कयूं असांजा पुलिस वारा उते अची पुॻा ऐं हुननि सभिनी खे मारे छॾियो बाबा। पर बाबा भाई तू छा ॾे बाबा तुझे जाके जो बुद्धि शायद अच्छी कर पति भी होगा ना जल्दी एम्बुलेंस जो बंदोबस्त कर। बस खबर ना वो गाड़ी पूरा खाओ ने ऐसा ये बदले मां तो के गुलन जा हालत न तो कराए संगा नहीं वडी कथा कराए दो संगा बस मां को गरीब तो के सबूत पेश करे संगा न चाचा इन में एहसान जी कहिड़ी ॻाल्हि आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे को बि ऑफिसर पंहिंजी ड्यूटी अगरि नेक नियती सां निभाईंदो त नतीजो सुठो ई निकिरंदो। जी बाबा साइड नौकर आने दे बात गाने को तू शादी कर रहा तो कभी वो पुट जमा तो ना तो हालत सगाल रखे है बाप एक बंदा नंबर 4 मुझे ले के जा तेजा तू जो दादो है बंदा नंबर से गालाई तो बाप बाबा बाबा तो कुछ नहीं बाबा बाबा इन बजे न घर कोई गलाए तू तो वाइदो कयो बाबा वाइदो कयो हां अरे वो कोई तो करी अरे यार कुदरत के फैसले के खिलाफ कह तो नहीं सके मुझे यार अच्छा मुझे खिली मोकला एक बजे नंबर फोड़ एक बजे नंबर बाबा 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 असांजे समाज में ही धाड़ेल कारो दाग आहे ऐं इन कारे दाग खे मिटाइण जे लाइ असांखे सभु गॾिजी हिकु थी उन्हनि सां विढ़णो पवंदो। सहाफ़ी अख़बारनि में लिखनि, सोशल वर्कर मोबाइलनि ते चाढ़नि, अदीब किताबनि में लिखनि ऐं दानेश्वर पंहिंजी दानिशाई सां उन्हनि जो ख़ात्मो तॾहिं थी सघे थो जॾहिं असां सभु हिकु थींदासीं।